झडो झडो में खांगी बैंक की रिकवरी अमले मुबैना तौर दुकानदार मथा तशद्दुद करे टंग टोड़े छड़ी। मुतासरन जो एहतजाज इंसाफ जो मुतालबो। झडो के माली पाड़े के रहवासी भूरो माली पंहिंजे वालिद हरचंद माली सां गॾिजी एहतजाज कंदे दाईंदे चयो त असांजो झडो शहर में जनरल स्टोर की दुकान आहे। असां कुछ साल अॻु खांगी बैंक में लोन वरितो हो, जंहिंजूं किस्तियूं असां बैंक में बाक़ायदा जमा करायूं पे तो उहे खांगी बैंक पंहिंजे ब्रांच झडो में ख़त्म करे छड़ी ऐं कुछ वक्त खां पोइ बैंक की रिकवरी अमलो असांजे दुकान ते अची बदतमीज़ी करण लॻो ऐं असांखे धमकियूं ॾिनियूं। जंहिं बाद लोन की रहियल बकाया रक़म मूं बैंक में जमा कराए छड़ी। मुंहिंजो लोन क्लियर थी वियो। उन खां पोइ कुछ ॾींहं अॻु बैंक अमले जे माण्हुनि मूंखे डिग्री घुरायो क्लियर सर्टिफिकेट ॾियण लाइ ऐं डिग्री ब्रांच में वियसि जिते बैंक में ॿ कमु कंदड़ इनाम उबड़ंग प्रेम माली असलम कुरैशी मूंखे ॿाहिरि वठी विया ऐं सर्टिफिकेट ॾियण जो चई मूंखे हिकु सुनसान गली में वठी वञी बदतरीन तशद्दुद कयो ऐं मुंहिंजी टंग में धक लॻण सबबि मुंहिंजी खाॿी टंग 3 हंधनि खां टुटी पई आहे, जंहिंजो आउं इलाज कराए रहियो आहियां ऐं हलण फिरण खां लाचार बणिजी घर अंदरि खट ते पयल आहियां। हिननि चयो त बैंक अमले गुंडागर्दी करे मूंखे माज़ूर करे छॾियो आहे। वाक़िए जी रिपोर्ट डिग्री थाणे ते दाख़िल कराई आहे पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। जवाबदार असांखे अञा भी मुसलसल फोन ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि एसएसपी मीरपुर ख़ास समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। बैंक खां 2013 या 14 में लोन वरितो, उहो आया मूं वटि त चए तोखे लोन ॾियूं था तुंहिंजो कारोबार वधाइण जे लाइ। त मूंखे लोन ॾिनो। लोन ॾियण खां पोइ जेको मूं तक़रीबन 80% जेको उन्हनि खे पेमेंट करे छॾी हुई। पेमेंट करण खां पोइ सैलाब अची वियो, पोइ जुॾे मां इदारो हलियो वियो, हितां ख़तमु थी वियो। ख़तमु थियण खां पोइ जेको हुते मूं बाक़ी रहियल जेको रक़म हुई उहो बि मूं हींअर जमा कराए छॾी। जमा कराइण खां पोइ रिकवरी अमलो जेको उहो सदाईं ईंदो सदाईं। छोकिरे खे मुंहिंजे छोकिरे लोन खयो बैंक मञा टेलीनूर मञा, हिननि ज़ोर ई ॾिनो असां लोन कोन खणण जी कई। हिन चयो असांखे लोन खणो आहे, असांजो फ़ाइदो आहे। पोइ छोकिरे 3.5 लख रुपया लोन खयूं 2013 में किस्त ॾींदो रहियो। पोइ पछाड़ी में सैलाब अची वियो। सैलाब अचण खां पोइ किस्त बंदि थी, इदारो ख़तमु थी वियो। जुॾे ख़तमु थी वियो। डिग्री इदारो वियो डिग्री में आयो वियो त हींअर छोकिरे खे हुननि चयो भाई तूं पैसा पेमेंट करे छॾ। त छोकिरे खे छोकिरे 27